अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे शो पर दरिया न्यूज़ यहाँ सुबह बसो। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी की तर्ज़ हुक्मरानी सां इख़्तिलाफ़ आहे। इहो इख़्तिलाफ़ रहंदो, इहो ही इख़्तिलाफ़ रखण जो हर पाकिस्तानी के हक़ हासिल आहे। पर एक इख़्तिलाफ़ मूंखे भी आहे। मूंखे इहो इख़्तिलाफ़ आहे त जेके चवंदा आहिनि त जेसीं ताईं भुट्टो ज़िंदा आहे, जेसीं ताईं भुट्टो जो कर्ज़ न लहंदो, तेसीं ताईं सिंध अस्पताल में दवाऊं न हूंदियूं, सिंध जा रोड रस्ता तबाह हूंदा, सिंध में ड्रेन जो निज़ाम धर्म भरम हूंदो, सिंध में गंदगी हूंदी, सिंध जे शहरनि में लाक़ानूनियत हूंदी। मिसाल तौर लाड़काणे जा सोशल मीडिया जो दौर आहे, दोस्त जेके शहरनि जी इलाइक़े जी भलाई लाइ कमु कंदड़ नौजवान हूंदा आहिनि, उहे छा था कनि, लाड़काणे जे कंहिं मोहल्ले में बीठा आहिनि, उते गंदो पाणी बीठल आहे, वीडियो ठाही, उनजे कैप्शन में मथे लिखी छॾियो जेसीं ताईं भुट्टो जो कर्ज़ रहंदो असां ज़रीलो ख़्वार हूंदासीं। मूंखे हिन ॻाल्हि ते एतिराज़ु आहे। अॻिते मां ॿुधायां थो मूंखे आख़िर एतिराज़ु आहे छो, मां छो थो चवां। मिसाल तौर असां इहो छो था विसारे विया आहियूं त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उहो सियासी अॻवान हो जंहिं पाकिस्तान खे एटमी ताक़त ठाहियो, जंहिं पाकिस्तान खे एटम बम ॾिनो। अॼु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जा सियासी मुख़ालिफ़ उनजी सियासत जी तारीफ़ बि कनि था, उनजी सियासत जूं मिसालूं बि ॾियनि था, उनजी क़ुर्बानी जूं मिसालूं बि ॾियनि था। मिसाल तौर इमरान ख़ान हिन वक़्तु पाकिस्तान जो तमामु मक़बूल अवामी लीडर आहे। उहो पंहिंजी तक़रीरनि में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सियासी तारीफ़ बि करे चुको आहे। उहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी क़ुर्बानी बाबति ॿुधाए चुको आहे ऐं उन एतिरो बि ॿुधायो आहे त एटम बम जी पादाश्त में एटम बम ॾियण जे मुल्क खे एटमी ताक़त बणाइण जी सज़ा उनखे छा मिली, उहो फाही ते हली वियो। इहो असां छो था विसारे वियूं। उनखां पोइ बेनज़ीर भुट्टो जा सियासी मुख़ालिफ़ अॼु उहे बेनज़ीर जी सियासत, बेनज़ीर जी शख़्सियत जी तारीफ़ कनि था, बेनज़ीर जी जेको सियासी तर्ज़ अंदाज़ हो उनजी तारीफ़ कनि था ऐं बेनज़ीर रियल अवामी मक़बूल लीडर हुई जंहिं जमहूरियत हिन मुल्क लाइ क़ुर्बान ॾिए, इवन पंहिंजी जेका ज़िंदगी आहे उहा उन शहादत जो रुतबो माणियो, उहे इन जमहूरियत लाइ, हिन मुल्क लाइ। इहो असां छो था विसारे वियो। उनखां पोइ उनजे सॼे ख़ानदान जी तव्हां अगरि लिस्ट खणी वठो, मुल्क जी वज़ीर आज़म आहे, उनजो भाउ रोड रस्ते ते शहीद थो थी वञे। इहे सभु असां छो था विसारे वियूं। हाणे चवंदो मां पंहिंजे उन ॻाल्हि ते त मूंखे इहो एतिराज़ु छो आहे। मां उन्हनि दोस्तनि खे, उन जेके सोशल मीडिया इस्तेमालु कनि था, जेके पंहिंजे शहर जी भलाई चाहिनि था, जेके दोस्त जेके चाहिनि था त असांजा मामलातनि, असांजे अस्पताल में दवाऊं हुजनि, जेके दोस्त चाहिनि था त असांजा रोड रस्ता ठीकु हुजनि, जेके चाहिनि था त असांजे शहरनि में गंदगी न हुजे, जेके चाहिनि था असांजा जेको आहे त जेके फंड्स अचनि था उहे प्रॉपर तरीक़े सां असांजे शहरनि ते ख़र्चु थियनि। असां बि जेको आहे त पंजाब ऐं KPK जे शहरनि जी या शहरी जेका साफ़ सुथरी ज़िंदगी आहे उहो गुज़ारियूं। मां बि इहो चाहियां थो। मूंखे एतिराज़ु इहो आहे त उहे दोस्त अधु सच ॻाल्हाइनि था। हाणे अधु सच उहे छो था ॻाल्हाइनि त भई भुट्टो त ॿुधे ई कोन थो। मिसाल तौर अगरि मां उनखां इहो पुछां त भई तुंहिंजी वोट तव्हांखे भुट्टो तव्हांखां वोट वठणु आयो छा? मिसाल तौर कश्मीर जे माण्हू खां भुट्टो वोट वठणु आयो, लाड़काणे जे माण्हू खां भुट्टो वोट वठणु आयो, ख़ैरपुर जे माण्हू खां भुट्टो वोट वठणु आयो, सखर जे माण्हू खां भुट्टो वोट वठणु आयो, त जवाबु ईंदो न। तव्हां वटि वोट वठणु केरु आयो आहे? मिसाल तौर सखर में वोट वठण साईं ख़ुशी शाह आयो आहे। ख़ुशी शाह जी चई सघूं था न, साईं ख़ुशी शाह तूं हिन तबाही जो ज़िम्मेवार आहे, तूं हिन गंदगी जो ज़िम्मेवार आहे, तूं हिन सॼनि मामलात जो ज़िम्मेवार आहे ऐं तूं ही कमु नथो कराए। उनखां पोइ चई सघूं था त अदी नफ़ीसा शाह साहिबा तव्हां सॼे मामले जा ज़िम्मेवार आहियो, ख़ैरपुर जी तबाही जा तव्हां ज़िम्मेवार आहियो। चई सघूं था त कश्मीर जी तबाही जो ज़िम्मेवार हाजी अब्दुल रऊफ़ कसू साहिबु आहे। तव्हां तरक़ियाती कमु न कराया, तव्हां ड्रेन जो निज़ाम बहितर न करायो, तव्हां ही मामलात न कराया, तव्हां ही मामलात न कराया। कंदकोट जो मामिलो आहे, शबीर अली ख़ान बेजारानी साहिबु तव्हां ज़िम्मेवार आहियो। तव्हां सॼा कमु, तव्हां असांखां वोट वठणु आयो, तव्हां असांखां वोट वरितो ऐं तव्हां हाणे कमु नथा करायो, तव्हां हिन तबाही जा ज़िम्मेवार आहियो। शिकारपुर हलिया था वञूं, आगा सराय दुरानी साहिबु तव्हां हिन तबाही जा ज़िम्मेवार आहियो। तव्हांखे असां वोट ॾिना ऐं अॼु असांजी हालत इहा आहे, असां गंदे पाणी में, असांजे ड्रेनेज जे निज़ाम में, हिन में असां ज़लीलो ख़्वार थियूं था। ईअं चऊं, इहो आहे पूरो सच। पाण असां इहो चऊं छो नथा? इन जे करे नथा चऊं, ख़ौफ़ थिए थो न। मिसाल तौर वरी इन खां भुट्टो खे छॾे करे अगरि वरी अञा थोरो अञा ॿियो अधु सच ॻाल्हायूं था त वरी चऊं था ज़रदारी सॼे हिन मामले जो ज़िम्मेवार। ठीकु आहे, केतिरा ताईं ज़रदारी ज़िम्मेवार ज़रूरु हूंदो, पर छा सिंध हुकूमत सभिनी टाउन कमिटीज़ खे पैसा न ॾींदी आहे छा? छा सिंध हुकूमत सभिनी MPs खे फंड्स न ॾींदी आहे छा? सभिनी खे फंड्स मिलंदा आहिनि। असां वटि न ज़रदारी अचे थो वोट जे लाइ,
असां वटि न भुट्टो वोट अचे थो। असां वटि जेके वोट वठणु अचनि था, असांखे अगरि पूरो सच ॻाल्हाइणो आहे, असां पूरो सच ॻाल्हाइण जे मूड में आहियूं ऐं सम्झूं था असां ढुजूं कोन था, असांखे ख़ौफ़ न आहे, त पोइ पूरो सच इहो आहे जेको तव्हां वटि वोट वठणु अचे थो उनजो नालो खणी उन सां उन ते व्लॉग बि ठाहियो, उन ते जेको आहे वीडियोज़ बि ठाहियो, उन ते कैप्शन बि लॻायो ऐं उन ते चओसि त फलाणा ख़ान, फलाणा बोतार, वसाण साहब, फलाणो सैयद आहे, फलाणो कोसो आहे, फलाणो बिजारणी आहे, फलाणो मज़ारी आहे, जेके बि सिंध में जेके धुरियूं आहिनि, पठाण आगा सिराज दुरानी साहब आहे, इम्तियाज़ शेख साहब आहे, लाड़काणे हलिया था वञूं, नादर मक्सी साहब आहे शहजाद कोट में, अदी फरियाल टालपुर साहिबु आहे, जेके बि आहिनि उनजो नालो वठी करे उन्हनि खे चऊं त भई तव्हां हिन सॼे मामले जा ज़िम्मेवार आहियो, तव्हां ई जेको आहे त असांखे हिन गंदगी जे मामलात में फसायो आहे, असां तव्हांखे वोट ॾिना आहिनि, असां तव्हांखे वोट ॾींदा पिया अचूं, लेकिन असांजो जेको आहे ड्रेनेज निज़ाम धर्म भरम आहे, असांजे अस्पतालनि अंदरि दवाऊं न आहिनि, इहो आहे पूरो सच। हाणे असां सवाल ई पैदा थिए थो असां इहो पूरो सच आख़िर ॻाल्हायूं छो नथा, ख़ौफ़। हाणे मिसाल तौरु सखर जो माण्हू ख़ुशी शाह जो नालो वठी करे ॻाल्हाईंदो, साईं ख़ुशी शाह साहब तव्हां हीउ कमु न कराइनि, तव्हां ज़िम्मेवार आहियो, तव्हां जेसिताईं ख़ुशी शाह ज़िंदा आहे तेसिताईं असां अज़ाब में मुंहुं ॾींदासीं, ख़ौफ़ आहे सुबुह FIR दाख़िल कराईंदो, बदिराए न वठे, नज़रनि में न अची वञा, समाजी तालुक़ ख़राबु न थी वञे, भुट्टो खे त गार ॾियण सां सवलो आहे, भुट्टो न ॿुधंदो न ईंदो न कुझु कंदो, बसि ठीकु आहे भुट्टो खे ॾेई जान छॾाए छॾियो आहे, असां वॾा दानश्वर थी वञूं था, ईअं न आहे। साईं ख़ुशी शाह खे इलाजु कराइणो पवंदो, साईं ख़ुशी शाह खे चवणो पवंदो शाह साहब तव्हां ज़िम्मेवार आहियो, इहो आहे पूरो सच। आगा सिराज दुरानी साहब खे चवणो पवंदो असांखे पूरो सच, आगा सिराज दुरानी साहब तव्हां असांखे वोट वठणु ईंदा आहियो, असां तव्हांखे वोट ॾींदा आहियूं, वोट ॾेई करे तव्हांखे कामयाबु करे मोकिलियूं था, तव्हां असेंबली पहुचो था, सिंध हुकूमत तव्हांखे फंड्स जारी करे थी ऐं तव्हां कमु नथा करायो, तव्हां पैसा खुर्द बुर्द कयो था, पंहिंजे मुख़्तलिफ़ ठेकेदार नालनि ते कढी था वञो, जीअं बि कयो था तव्हां ज़िम्मेवार आहियो, इहो आहे पूरो सच। असांखे चवणो पवंदो कश्मीर जो हाजी अब्दुल खुशू साहब तव्हां ज़िम्मेवार आहियो, असांखे चवणो पवंदो शबीर अली ख़ान बिजाणी साहब तव्हां ज़िम्मेवार आहियो, असांखे चवणो पवंदो अदी नफ़ीसा शाह साहब तव्हां ज़िम्मेवार आहियो। जेसिताईं असां इहो पूरो सच न ॻाल्हाईंदासीं तेसिताईं जेके सिंध जा मामलात आहिनि उहे हल थींदा। जीअं मां पहिरियों चयो त मूंखे एतिराज़ु छो आहे, मूंखे इहो एतिराज़ु आहे त भुट्टो पाकिस्तान खे एटम बम बि ॾेई वियो, भुट्टो पाकिस्तान जी सियासत में क़ुर्बानी ॾिनी, तंहिंजे करे असांखे भुट्टो जी सियासत सां इख़्तिलाफ़ु ज़रूरु रखणु घुरिजे, पर ईअं कंहिं बि सूरत में उनखे ईअं उनजी किरदार कुशी ईअं जुमिलेबाज़ी हुन ते न थियणु घुरिजे ऐं असां पूरो सच ॻाल्हाइण जे मूड में आहियूं त असां पूरो सच इहो ई ॻाल्हायूं त भई हिन जे मामले जा ज़िम्मेवार असांजे चूंडियल नुमाइंदा आहिनि। अॼु हिन विलायत में सुभाणे वरी कहिड़े प्रोग्राम में मुलाक़ात थींदी। अला भाई।